करमपुर जो ॻोठ मीर इकबाल अहमद ख़ान बिलाणी रहवासी दीन मोहम्मद उर्फ कुराड़ो मीरानी करमपुर थाणे जे अध मच्छी बुंड वारे इलाइक़े में पंहिंजे मच्छी के फार्म तां रात जो पुरस्कार नमूने लापता थी वियो। सुबुह जो वारसन जी संभार ते नौजवान मच्छी के फार्म तां पुरस्कार नमूने लापता हो। वारसन पारां तमाम ॻोल्हा के बावजूद नौजवान जो डस पतो न पइजी सघियो। नौजवान के वारसन भाउ दाम मीरानी ऐं ॿियनि मीडिया के ॿुधायो त असांजो नौजवान मच्छी के फार्म तां पुरस्कार नमूने लापता थी वियो आहे। तमाम ॻोल्हा के बावजूद नौजवान जो डस पतो न पइजी सघियो आहे। शक आहे त असांजे नौजवान दीन मोहम्मद उर्फ कुराड़े मीरानी के अगवा कयो वियो आहे। वारसन मूजिबि नौजवान जे पुरस्कार गुमशुदगी जो इतला करमपुर थाणे ते बि ॾिनो आहे। उन्हनि आख़िर में एसएसपी कश्मीर कंदाकोट ऐं ॿियनि वसवारनि खां नौजवान जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते करमपुर पुलिस ॿुधायो त गुम नौजवान जे वारसनि असांखे नौजवान जी गुमशुदगी जो इतला नाहे ॾिनो, सिर्फ़ु गिरफ़्तारी बाबति पुछा ॻाछा कई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।